अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन दोस्तों ज़बरदस्त अपडेट अची चुकी है नेक्स्ट एपिसोड जी दुराब जी अॼु वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां ॿुधाईंदो वञा अचण वारे एपिसोड में हिकु ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। उहो वरी कीअं, उहो ईअं दोस्तों तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो त हाणे अचण वारा जेका एपिसोड आहिनि उन्हनि में तमामु जल्द जेको आहे मंसूर खान वारो मसइलो हल थी वेंदो ऐं रहज़न वारो बि। ईअं न आहे दोस्तों, इहो छिक छिका हलंदी रहंदी छो त हाणे आख़िरी स्पेल हलण वारो आहे। आख़िरी स्पेल में लगातार इहो झेड़ो हलंदो ई रहंदो। मंसूर खान आख़िरी किस्तनि में ॾिसजो तव्हां ॿाहिरि अची वेंदो, पोइ रहज़न वारनि मुराद वारनि जो ठाह कराईंदो। उन खां पहिरियां उनखे ख़बर पइजी वेंदी रहज़न वारनि खे, मुराद वारनि खे त मंसूर खान सचो हुयो, सभु कमु शाहनवाज़ जा हुया। शाहनवाज़ खान जा जीअं जीअं पोल पधरा थींदा तीअं हू मंसूर खान ॾांहुं एतबार कंदा, रहज़न वारा बि ऐं मुराद वारा ऐं ॿिया ॻोठ वारा बि। पोइ मंसूर खान इन्हनि जो ठाह कराईंदो। हीउ मंसूर खान जे ख़िलाफ़ु न वेंदा, मंसूर खान सां मिली भाकुर पाईंदा रहज़न ऐं मुराद वारा। इहे ॿई धुरियूं, इहे सीन जेको आहे टे स्पेल त ख़तमु थियण वारो आहे। चोथे स्पेल में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा जेको आख़िरी स्पेल आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा। हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सुठा सुठा कमेंट कंदा। पंहिंजी क़ीमती राय खां असांखे लाज़मी आगाह कंदा ऐं दोस्तनि ताईं बि शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।